दरूद शरीफ बड़ी मोहब्बत प्यार सां सरकार ते एक मरतबा दरूद मोकलियो। अल्लाह ताला अवां ते पंहिंजूं 10 रहमतूं मोकिलींदो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद निन्नबील उम्मी ताहिरिल मुतहहर व अला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल बिफ़ज़्लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फ़ल्यफ़रहू हुवा ख़ैरुम मिम्मा यजमऊन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ़ अल्लाह पाक लाया है, जेको मालिक ख़ालिक सना जे लाइक़ा जंहिंजो शान बेमिसाल जंहिं शान में को शरीक नाहे। उन्हीअ जो मुल्क आहे, उन्हीअ जी मखलूक आहे, उहो ई मालिक आहे, उहो ई ख़ालिक आहे, उहो ई माबूद आहे, उहो ई मक़सूद आहे। जंहिं अल्लाह पंहिंजे करम सां हिन उम्मत मथां ख़ासि मुमिननि मथां हिकु अहिड़ो त एहसान फरमायो, जंहिं एहसान जो बयानु कंदे कंदे बंदो क़ब्र में पहुची वियो। वरी ॿिया आया, तव्हां ॿिया आया, इहो शान बयानु पूरो थी सघंदो। वॾो करम इहो आहे जंहिंजे मुहाबे ईमान मिलियो, क़ुरान मिलियो, रमज़ान मिलियो, रहमान मिलियो। इहा ज़ात दुनिया में कदम न रखे हाँ ईमान न मिले, कुरान न मिले हाँ, रमज़ान न मिले हाँ, अल्लाह बेशक। आज वजह खुशकिस्मत आयो, खुश नसीब आयो। उहा महफ़िल मालिक साईं पंहिंजे फज़लो करम सां अवांखे नसीब फरमाई आहे, जेका महफ़िल ईमानी, नूरानी, रूहानी, क़ुरानी महफ़िल पुंदल में पक्का आहे। जेको ईमान वारो सिक सां ईंदो ख़ाली न वेंदो। वल्लाह मोती व अना कासिम। पाण सरकार ऐलान फरमायो त मुंहिंजे मथां ख़ुदा जी अता बरसी रही आहे, मां उन खे तक़सीम करे रहियो आहियां। अल्लाह जे करम खे तक़सीम करण वारो मदीने जो साईं आहे। आमना जो लाल, बतूल जो बाबो, हसनैन करीम जो नालो।
बाज़ बंदा चवंदा हूंदा ही कंबर जो शहर आ, मुल्क पाकिस्तान आ, हज़ूर अलैहिस्सलाम जो क़याम मदीने तैयबा में आहे, काथे तो ॾिसी सघे। इन हक़ीक़त खे उलमाए कराम ॼाणनि। जेका जंग शाम जी मशहूर आहे, उन्हीं में हज़ूर साईं पंहिंजे सहाबनि खे जंग लाइ मोकिलियो थो, पाण नथा वञनि। जंग जो अलम पाण करीमन सैयदना ज़ैद खे अता कयो। जब उन महाज ते मोमिन जो लश्कर पहुतो आहे, हू बि लश्कर साम्हूं आयो आहे। जंग हली रही है, पान करीम जन चंद गुलामन सां मस्जिद में बैठा आहिनि। वेठे वेठे फरमाइनि था, दुआ घुरो, अवां जो भाउ ज़ैद शहीद थियो आहे। काथे मदीनतुल मुनव्वर, काथे शाम, जिते नज़र पहुचे मदीने जे साईं जी कंबर बि साईं को करे। फरमायो तो हाणे आलम जाफर जे हथ में। जंग ज़ोर शोर सां हली रही है। थोरो अर्सो गुज़रियो, पाण करीमन फरमायो त पंहिंजे भाउ जाफर ला दुआ घुरो मग़फ़िरत जी, वो शहीद थियो आहे। उन्हीं खां बाद सैयदना खालिद बिन वलीद, उन्हीं लाइ फरमाया ढंढो खालिद जे हथ में आहे। थोरो अर्सो गुज़रियो, पाण ख़ुशख़बरी ॾिनी, फरमायो अवां सभिनी खे मुबारक जंग जिते सुभान अल्लाह। या करीम जी नज़र रहनि था मदीने तैयबा में, त शाम जो ख़बर कंबर मुंहिंजो साईं खां परे रहे। अॼु हिन वक़्तु अल्लाह जे फज़ल सां, अल्लाह जी अता सां मुंहिंजो महबूब हर मोमिन जे इरादे खां वाक़ुफ़ आहे। ही महीनो रबिउल अव्वल जो असां मोमिननि जे ख़ुशीअ जो महीनो। रमज़ान मुबारक में क़ुरान जो नुज़ूल थियो, ख़ुशीअ जो महीनो। इन महीने में सरकार जी आमद थी आहे, ख़ुशी दर ख़ुशी आहे। बाज़ बंदा इन ख़ुशीअ खां महरूम आहे। इहा ख़ुशी क़ुरान करीम में साबित आहे, जेको बयान फ़क़ीर कुछ तव्हांजे साम्हूं कंदो। उमेद आहे त पोइते पियल अॻे थी। आमीन आमीन। जॾहिं हक़ जो बयान साम्हूं ईंदो, जाल हक़ वज़हक़ल बातिल, हक़ आयो बातिल भॻो। इन्नल बातिल कान ज़हूक़ा, बातिल जो कम ई भॼन। फ़क़ीर निहारे रहियो, अॼु अव्हां जा चेहरा इश्क़ नबी में चिमकी रहिया। हर मोमिन इन इश्क़ में, मोहब्बत में, इन ख़ुशीअ में मुरकी रहियो आहे। उमेद आहे इहा मुर्क सरकार मदीना अव्हां जी ॾिसी रहियो आहे। हू अल्लाह जो प्यारो नबी आहे, हुन जी दीद असां वारी न आहे। हुनजी उहा दीद आहे जो अर्श मौला ते मुस्तफ़ा जा क़दम आहिनि। दीदार मिठे मालिक जो कंदो रहे थो, ज़मीन वारी उम्मत खे ॾिसंदो। दुआ घुरो, मौलाए कायनात पंहिंजे फज़लो करम सां अॼु असां गुनहगारनि जा आवाज़, असांजा सॾ, असांजा अर्ज़, असांजा सलातो सलाम मदीने तैयबा में पहुचाए।
आमीन। जॾहिं इहा आवाज़ तुंहिंजा पहुचंदा त मुंहिंजो महबूब हथड़ा मथे खणंदो। छो को माल जो हरीस आहे, दुनिया जो हरीस आहे, औलाद जो हरीस आहे, मुंहिंजो से उम्मत जो हरीस आहे। उहो हरीस नबी असांजी आवाज़ ॿुधंदो हथ मथे खणंदो। जंहिं नबी करीम जी इरादो अल्लाह पाक न मोटायो त दुआ कीअं थो ख़ुदा। कहिड़ो इरादो? इस्लाम जे अवल में नमाज़ लाइ मुंहुं बैतुल मुक़द्दस हो। थोरे अरसे खां बाद सरकार नमाज़ में शामिल आहिनि, नमाज़ पढ़ी रहिया आहिनि। नमाज़ में इरादो थियो त छो न मौला करीम पंहिंजे कर्म सां असांजो क़िबलो बैतुल्लाह करे। उन वक़्त ई वही नाज़िल थी। इहा हालत आहे। दुआ कयो, दरूद पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। दोस्तो थोरो तवज्जो। मां ॻाल्हाइण जो न बवाल बंदि थी आहे। तमामु नाज़ुक हालत आहे। कराची अस्पताल दाख़िल थियुमि। डॉक्टर ॿ हवा रहाए मिशरी जे हवाले कयो। कुझु अरसे खां बाद हथ कढियो। छा साहब तुंहिंजी दवा थींदी, ये अॻिते ॻाल्हि खे टिघो कंदासीं त रग कटिजी वेंदी, हयाती न थींदी। अल्लाह जे फज़ल सां ॿियो कुझु चऊं डॉक्टर सैयद अहल बैत मिली वियो। अकुल अल्लाह ईंदो जंहिंजी ऑपरेशन सां ॿई वार सही थी विया। पर हुन पाबंदी रखी त तक़ीर हमेशह लाइ कुझु अरसो बंदि ऐं आम गुफ़्तगू पाण ते ई मुहज़म जे ॿियो बि न ॿुधी सघे। ॿियूं बि के हिदायत जी हुयूं पर मां पूरो न रहियुमि। सॼो ॼारो माण्हू जे उनखे मोटायां थो नथो मिलां, ॾिजां थो मथां अलाह नाराज़ थिए। सिक रखी परे खां पधरो करे आया जे वेहां थो, हुन सां ॻाल्हायां थो, गुफ़्तगू कयां थो, हक़ जा कलमा साम्हूं पेश कयां थो, हुनखे प्यारा लॻनि था, मां बि विझी वञां थो। इन लाइ डॉक्टरनि जी पाबंदी आहे त तक़ीर पंहिंजी बंदि कयो ऐं आम गुफ़्तगू बि पाण उन खे बि टिखो न कयो। सो त हालत इहा आहे। वॾो अॼु कर्म हो, ॿुधीसीं ख़बर। जलूस हो तमामु घणे अंदाज़ में मोमिन उन जुलूस में शामिल हा। सलात सलाम जी मुंह गई सुभान अल्लाह। सारो कंबर जो शर इश्क में तड़पी रही। अवां सभिनी खे मुबारक। अल्लाह ताला फरमाता कुल कुल ए मुंहिंजा हबीब फरमाए हुकुम मुंहिंजो ॿुधाइण वारो तो मोहम्मद करीम। ये हुकुम को मामूली न है। हाँ अर्ज़ में क्यों दौरान नमाज में इरादो थियो शोन अल्लाह ताला असांखे ॾाढे इब्राहिम वारो क़िबलो अता करे। फलनुवल्लियन्नक क़िबलतन तर्ज़ाहा। जंहिं क़िबले खां तूं राज़ी आहीं त कोॾे फेराए उते ई मदीने वारे साईं रुख़ अनवर खे फेरायो। मुंहुं बैतुल मुक़द्दस खां मोड़े बैतुल्लाह ॾे कयो। सभई साईं साईं जा मुक़्तदी हा। साईं इमाम हो, नमाज़ पढ़ी त ही जेको बैतुल्लाह आहे नबी जो इरादो आहे। नबी से इरादे सां अल्लाह पाक क़ुरान मोकिलियो। हुज़ूर से नमाज़ में रुख़ अनवर खे फेरे बैतुल्लाह ॾे कयो। त अर्ज़ इहो आहे त जंहिं नबीअ जो इरादो अल्लाह ताला पूरो करे कीअं न दुआ पूरी करे। असांजो ईमान अक़ीदो आहे। अॼु असां गुनहगारनि जे दर्द जा दास्तान, दर्द जा आवाज़, इश्क जा सॾ, मोहब्बत जूं आहूं, सलात सलाम जी पुकार मदीने में पहुची वई आहे।
मुझो साईं ॿुधी रहियो आहे सरकार तुंहिंजे इन नेक कमनि में नेक आवाज़ में ख़ुशि थी रहियो आहे कुल फरमा बिफ़ज़लिल्लाह व बिरहमतिही मुझे फज़ल मुझे रहमत बिफ़ज़लिल्लाह व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू अवां खे घुर्जे त मुझे फज़ल ऐं मुंहिंजी रहमत ख़ुशि ओ हो ख़ैरुम मिम्मा यजमऊन ये खुशी जेका तव्हां कयो था जेको धन दौलत माल मिल्कियत मां अल्लाह मूंखे ॾिनी आहे उन खे ॾिसी ख़ुशि थो थिया इहा ख़ुशी तव्हांजी घटि आहे इहा ख़ुशी वधीक फज़लत रहमत केॾा आलमनि जा केर आया आहिनि पर सही माना में नबी अलैहिस्सलाम भी खुदा जो फज़ल आहे नबी अलैहिस्सलाम भी खुदा जी रहमत आहे व अल्लमका मा लम तकुन तालम व कान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा सुभान अल्लाह ए मुंहिंजा महबूब जेको तूं न ॼाणंदे जेको इल्मु तोखे न असां ॼाणाए छॾियो अॼु बाद किताबनि में अचे थो पियो त हीअ ख़बर नबी खे न हुई हीअ इल्मु न हो इन ॼटनि जो मग़ज़ ख़राबु आहे ख़ुदा इन्हनि खे हक़ खां परे करे छॾियो आहे जेके अॼु बि हिन दर खां परे आहिनि सुभाणे भिटकंदा रहंदा हे दर उन्हनि खे नसीब ॾींदो जिन जे सीने में मुंहिंजे साईं जी सही सिक अव्हांखे मुबारक आहे नबी खां परे न वेंदो त पाण फ़ैसिलो कयो दुनिया में जंहिंखे जंहिंसां मुहबत आख़िरत ॾियारे उहो अञा सां गॾु आहे हीअ नबी करीम जी मोहबत आहे 7 बजे खां वठी 8 खां वठी जलूस हलंदो रहियो आहे घिटियुनि में हेॾे होॾे फिरंदो रहियो आहे सलात सलाम जा आवाज़ नातियूं थींदी रहनि इन खां वधीक छा लख भेरा मुबारक जो इल्म तोखे न हुयो जा ॼाण तोखे नहीं तोखे ॼाणाए छॾियोसीं छो वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा तुंहिंजे मथां अल्लाह जो अज़ीम फज़ल आहे नबी अलैहिस्सलाम खुदा जो फज़ल बाक़ी रही रहमत इनमें कोई शक कोन्हे को कुरान भी रहमत कुरान में बरकत है पर शान सरकार जो हले थो मिलाद जो ॾियारो आहे मुस्तफ़ा जे आमद जो तारीख़ 12 बेशक मुबारक अव्हांखे ये अॼो को ॾियारो मामूली न है तव्हांजी हर नेक दुआ खुदा वटि क़बूल आहे दिल सां सिक जो सॾु करे मिठे माल खे ॿाॾाईंदो नेक दुआ घुरंदो खुदा तव्हांजी पूरी करे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन आलमीन ला रहमत आलम दुनिया में रहमत आलम कब्र जी रहमत आलम आखिरत जी रहमत हिते भी रहमत आहे तो हुते भी रहमत आहे जिते खुदा जी रहमत आहे उते खुदा जो करम पतो पियो त मदीन वारो साईं खुदा जो फज़ल आहे अल्लाह जी रहमत इन्हीं ला रब फरमायो कुल बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही फरमाइन त मुंहिंजे फज़ल मुंहिंजी रहमत फलयफ़रहू अव्हांखे घुर्जे त ख़ुशी कयो ये खुशी कुरान करीम में साबित आहे अल्हम्दुलिल्लाह पतो पियो हिन दौर में हिन वक़्त में हिन बयान में त हर सुन्नी कुरान साहिब कुरान सुन्नी हजार भेरा को कुरान जी दावा करे इन आयत खां ॿाहिरि थुक उन जे मुंहं में आहे जेको इन आयत सां शामिल आहे उन जे मथां ख़ुदा जे करम वसी बेशक
मां छा क्या दुख तो थे जो मिलाद ते टोक मिलाद जे बयान ते बुरावा कुरान को कुछ न फल यफरहू फबे ज़ालिक आके घुरजे तो खुशी कयो मुझे फजल ते मुझी रहमत ते जेको मां प्रिय ते पंहिंजो फजल पढ़ियो मुझो महबूब मां खुदा जो फजल आ मुझो महबूब मां खुदा जी रहमत आ तहां जे मथां हक़ आहे खुशी कयो अजे लाइ हो खैरुम मिम्मा यजमऊन जो तहां गॾु कयो था माल मिल्कत दुनिया दौलत ज़रो ज़ेवर इन में खुशी तहांखे मिले थी इहा खुशी घटि आहे इहा खुशी वधीक अज उहा खुशी खुदा तोखे नसीब कई आहे जो क़यामत ताईं इहा खुशी कंहिंखे न मिलंदी उन्हनि खे मिलंदी जिन जो सरकार सां वास्तो ही मीलाद छा आहे हिकु दलील आहे दावा जो दलील आहे सवा दावा जे दावा ग़लत आहे दलील आहे त दावा सची आहे जे मोहब्बत आहे त मीलाद मोहब्बत न आहे त मीलाद में न आहे मोहब्बत दलील आहे हक़ जो दलील आहे जेको हक़ खे ज़ाहिर करे थी अल्हम्दुलिल्लाह तव्हांजा ॾो पधरो थी चुको ख़ुदा जे फज़ल ख़ुदा जी रहमत फल यफरहू खुशी कयो तव्हां केतिरो बि गॾु कयो उहा अव्हांखे खुशी घटि आहे इहा खुशी वधीक अॼु उहो ख़ुशीअ जो ॾियारो ख़ुदा असांखे नसीब कयो आहे अव्हांखे मुबारक आहे मां तकेला न वेठो आहियां अव्हांखे सम्झाइण लाइ मतां को थकल आवाज़ दिलि मां कढे थकिजी पियासीं मज़ो न आहे आराम न आहे न हिन कम ते ॿियो आराम कयो अते ख़ुदा जो करम बरसे तव्हांजा गुनाह ख़ुदा माफ़ करे उहे पुराणा दफ़्तर मिटजनि उहे तव्हां लाइ नेकी ई नेकी मुबारक अव्हांखे खुश नसीब आहियो वॾे नसीब वारा आहियो जो पंहिंजा घरड़ा छॾे हिन महफ़िल में शरीक थिया पंहिंजी ख़्वाहिश नफ़्स अमारो ॿियो शैतान पक्का दुश्मन इंसान खे भिटकाइनि था दरगाहनि था हक़ खां परे कनि था पर जिन खे सिक वारो सबक़ु आहे उन सिक वारे सबक़ खे पढ़नि था पिया इश्क जी तंद चोरनि था शैतान खे का ताक़त कान्हे त उते पहुची ही आज जेके 5 कलमा तव्हांजा बयानु कया कड़ा न हुया तकलीफ़ी हालत आहे थोरो काल कचे कयां थो असर क़ल्ब ते पए थो इन लाइ जीअं तव्हां इरादो रखी पंहिंजी भलाईअ लाइ हिन महफ़िल में शरीक थिया हो हे आजिज़ बि इन जे लाइ हिन खां बाद दरगाह ते नमाज़ थींदी लंगर आम तयारु आहे सभिनी जे लाइ घणे में घणो हे त हीअ जमात आहे पर 100 जे तादाद में तव्हां अञा ॿिया मथे हुजनि न खाई ठाहो मीलाद वारे ताम में खोट न आहे खोट उन ताम में आहे जेको दिल भर करे जिन हिन साल मीलाद कयो मीलाद में कुझु न कुझु ॾिनो ख़र्च कयो आईंदे ॾिसो त तव्हांजी मिलत वधे थी नथी वधे ये न वधे त मूंखे ॾोरा पढ़ियो मुंहिंजो ईमान अक़ीदो आहे तव्हांजी मिल्कियत ॿीणी थींदी टीणी थींदी चवणी थींदी पंजूणी थींदी वधंदी वेंदी तव्हांजा बच्चा पोटा खाईंदा पिया तव्हांजो गंज खुटंदो ई उन्हनि जो खुटंदो जेके दुनिया में खुटी आहे अरे मुल्ला दुनिया में खुटी आहे पोइ ते पइजी आहे हक़ खे छॾे बातिल ले विया दुनिया जो ख़ुशियूं कनि छा सज़ा मसला हलाइनि था कॾहिं कंहिंखे गार आहे कॾहिं कंहिंखे गंद आहे कॾहिं कंहिंखे बुरो चवनि था कंहिंखे भलो चवनि था गिला ई गिला आहे अल ग़ीबत और शब्द में न ज़िना जेको गिला ज़िना को
वधिक गुनाह खुदा पाक असांखे इन कमनि खां साज़त खां बचाए उन राह में लाथो आहे जिते हक़ जो बयान आहे, अल्लाह जो इस्म, नबी जो इस्म आहे, कलमे शरीफ़ आहे, सलातो सलाम आहे, हक़ जो बयान आहे। ऐं सभिनी खां मुबारक आहे मौला करीम तव्हांजी इहे हाज़िरियूं क़बूल आमीन। हाणे कोशिशि करे दुआ घुरो, दुआ घुरो पंहिंजे लाइ, पंहिंजे मोमिन भाउरनि लाइ, पंहिंजे मुल्क लाइ, आलम इस्लाम लाइ। ॾिसी रहिया हो मुल्क जी हालत बिगड़ी रही आहे। हीउ जेको मींहुं उठो, बारिश थी, खॾ लॻा दरिया खे, नीवाणा भॼी पिया, कई माण्हू शहीद थी विया, लुढ़ी विया, माल ज़रो ज़ेवर दुनिया घर ख़तम थी विया, सिर वठी निपटा। जेके टे ॾिहाड़ा रस्तनि ते पिया, गिरहो मानी जो कोन, वॾो ॾमर हो पाकिस्तान जे मथां, पर अल्लाह पाक सदके नबी जे चारियो, सदके नबी जे चारियो। इहो नबी न हुजे हां त असां ॾमर में ग़र्क़ थी वञूं। इहा बि दुआ घुरो त ख़ुदा असांजे मुल्क खे क़यामत शाद आबाद रखे, असां में इत्तेफ़ाक़ खुदा अदा करे, इतिहाद करे, हिक ॿिए में प्यार रखो। यादि रखो ज़ातनि ते नाज़ न कयो, इन्नमल मोमिनून इख़्वतुन, मोमिन पाण में भाउर, तूं मुंहिंजो भाउ आहियां, मां तुंहिंजो भाउ। हाणे हथड़ा मथे खणी दर्द वारी दाह करे मिठे मालिक खे ॿारायो त अल्लाह पाक अव्हांजा अचल क़बूल करे। अल्लाह पाक आलम इस्लाम खे महबूबनि जो ग़ुलामी सां आबाद करे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबील उम्मी ताहिरिल मुत्तहर व अला आलिहि वसल्लम। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात दाइमा फिद्दीन व दुनिया वल आखिरह वल फौज़ बिल जन्नत व नजात मिनन नार। अल्लाहुम्मा इग़फ़िरली वरहमनी वतुब अलैया इन्नका अंत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिक, या काज़िल हाजात, या काज़िल हाजात, या मुफ़द्दिल अबवाब व या मुसब्बिबुल अस्बाब। हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। हस्बी अल्लाह निअमल वकील, निअमल मौला व निअमन नसीर। या हय्यु या क़य्यूम बिरहमतिक। अल्लाहुम्मा इग़फ़िर लना, अल्लाहुम्मा इग़फ़िर लना, अल्लाहुम्मा इग़फ़िर लना क़ब्लल मौत, क़ब्लल मौत, क़ब्लल मौत वरहमना इंदल मौत, वरहमना इंदल मौत वला तुअज़्ज़िबना बअदल मौत वला तुहासिबना यौमल क़ियामह। इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर, इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। सल्लल्लाहु अला खैर खल्क़िही सय्यदना व महबूबना व महबूब क़ुलूबिना मुहम्मद व अला आलिहि व अहल बैतिही सहाबिही अजमईन। आमीन। बिजाहे सय्यदुल मुरसलीन रहमतल लिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। सलाम सलाम सलाम। दरबार है कर कर